अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हमारे दोस्त सदाम हुसैन वदों था जी मालूमाती या इंटरेस्टिंग वीडियो की तरफ। टेलीफोन ईजाद कंदड़ सर एलेक्जेंडर ग्राम बेल जो ताल्लुक़ स्कॉटलैंड सां हो। हू स्कॉटलैंड जे शहर एडनबर्ग में 3 मार्च 1847 ईस्वी ते पैदा थियो। ग्राम बेल शुरुआती तालीम एडनबर्ग में हासिल कई। ग्राम बेल जे वालिद एलेक्जेंडर मेलोल बेल जो ताल्लुक़ कुंगन बोर्डन जी तालीम सां हो ऐं उन बोर्डन जी तालीम सां लाॻापियल केतिरा ई इशारा पिणु वाज़े कया हुआ। उहो ई शौक़ु ग्राम बेल खे बि वरसे में मिलियो ऐं 20 सालनि जी उमिरि खां ई हू गूंगन ॿोड़नि ॿारनि खे तालीम ॾियणु लॻो। कुझु अरसे खां पोइ बेल जे वालिद उन खे हिन सिलसिले में इंग्लिस्तान खां ॿाहिरि मोकिलण जो फ़ैसिलो कयो। बेल कुझु अरसो कैनेडा ऐं पोइ अमेरिका जे शहर बोस्टन वियो, जिते हुन अक्टूबर 1872 ईस्वी में स्कूल ऑफ वोकल फिजियोलॉजी क़ाइमु कयो ऐं उन सां गॾोगॾु हिकु रिसालो विज़िबल स्टेज पाइनियर पिणु शाया करणु शुरू कयो। उन विच में ग्राम बेल खे साइंसी तजुर्बनि जी बारे में शौक़ु पैदा थियो। उनखे हिकु ॿिए दोस्त साइंसदान जॉन टेंडल जे तजुर्बनि जे बारे में बि ख़बर पई। उन खां अॻु हू जॾहिं लंडन में हो त उनखे जर्मनी जे साइंसदान हरमन वान हेल्मोट जे तजुर्बनि जे बारे में ख़बर पई हुई। बोस्टन में बेल खे हेल्मोट्स जे ठाहियल औज़ारनि खे ॾिसण जो मौक़ो मिलियो। उन दौरान बेल जी मुलाक़ात ग्राइडनर ग्रीन हबार्ड नाले हिकु शाहूकार माण्हू सां थी, जंहिंजी ख़ूबसूरत थी मेबल हबार्ड 5 सालनि जी उमिरि में हिकु बीमारी जे करे मुकमल तौर ते ॿोड़ी थी वई हुई। ग्राइडनर ग्रीन ग्राम बेल खे पंहिंजी धीअ खे तालीम ॾियण जे सिलसिले में दरख़्वास्त कई। अहिड़ी तरह हिकु ॿिए शाहूकार माण्हू थॉमस सैंडर्स बेल खे पैदाइशी तौर ते पंहिंजे ॿोड़े पुटु जॉन सैंडर्स खे तालीम ॾियण जी दरख़्वास्त कई। उन खां पोइ ग्राम बेल पढ़ाइण सां गॾोगॾु सुर मिलाईंदड़ छांगी चमटी, जंहिंखे ट्यूनिंग फोर्क चयो वेंदो आहे, जी मदद सां हिकु अहिड़ी ईजाद में मसरूफ़ थी वियो जंहिंजी मदद सां ॿोड़नि ॿारनि खे कुझु ॿुधण में अची सघे। ॾींहुं राति जी लगातार महिनत जे करे बेल जी सिहत बि तमामु घणी ख़राबु थी वई। तंहिं हूंदे बि बेल जे शाहूकार शागिर्दनि जे माइटनि बेल जी सुठी माली मदद कई ऐं बेल उन्हनि जी सरकार सां हिकु बहितरीन तजुर्बेगार ठाहिण में कामयाबु थी वियो। ग्राम बेल जे मशहूरु शागिर्दनि में हेलन केलर बि शामिल हुई। 1874 ईस्वी में बेल जी मुलाक़ात हिकु नौजवान साइंसदान थॉमस ए वाटसन सां थी। वाटसन खे मुख़्तलिफ़ ईजादनि बाबति पढ़ण जो तमामु घणो शौक़ु हो। बेल वाटसन खे पंहिंजी उन ईजाद जे बारे में ॿुधायो जंहिंखे हू ठाहिणु चाहींदो ऐं अहिड़ी रीति वाटसन बि बेल सां गॾिजी उन ईजाद खे तकमील जे मंज़िल ताईं पहुचाइण में लॻी वियो। उन्हनि जा तजुर्बा पंहिंजे उरूज ते पहुची चुका हुआ ऐं दुनिया खे हिकु नई ईजाद मिलण वारी हुई। बेल खे तजुर्बनि मां उहा ख़बर पई त जेकॾहिं चकमक जी तार जो वेढ़ो कंहिं शइ ते वेढ़ियल हुजे ऐं उन जे वेझो कंहिं नंढे लोही पटी खे हरकत ॾियारी वञे त पोइ वेढ़ी में हरकत जे करे कमज़ोर बिजली जो वाकिरो पैदा थी वेंदो आहे। बेल आवाज़ खे मुंतक़िल करण लाइ उन इंकशाफ खे असूल बणाए छॾियो। जून 1875 ईस्वी जो ज़िक्र आहे। बेल ऐं वाटसन मुख़्तलिफ़ कमरनि में वेठा हुआ ऐं नशरियात मोकिलींदड़ औज़ार, ट्रांसमीटर ऐं नशरियात खे वसूल कंदड़ औज़ार रिसीवर जी आज़माइश करे रहिया। इतफ़ाक़ी तौर ते लोही पटी चकमक सां चिंबड़ी वई। जॾहिं वाटसन उन पटी खे छिके अलॻि कयो त बेल महसूसु कयो त उन जे भरिसां रखियल पटी में बि हरकत या हल्को आवाज़ पैदा थियो। उन्हनि हिन तजुर्बे खे केतिरा ई दफ़ा वरजायो ऐं जेतिरा भेरा बि वाटसन पटी खे हटायो त हर भेरे बेल हल्की आवाज़ खे ॿुधो ऐं अहिड़ी तरह सां बेल खे टेलीफोन जी ईजाद जो रस्तो मिली वियो। वधीक तजुर्बनि मां उहो मालूम थियो त लोही पटी जे सरासर वेझो अहिड़ी तरह रखियो वञे त जीअं उहे पाण में मिली न सघनि। 14 फरवरी 1876 ईस्वी ते ग्राम बेल वाशिंगटन DC जे हक़ महफ़ूज़ पेटेंट वारी ऑफिस में हिन ईजाद जे हक़ महफ़ूज़ हासिल करण वास्ते दरख़्वास्त ॾिनी। 3 मार्च 1876 ईस्वी ते ग्राम बेल जी 29वीं सालगिरह जे 4 ॾींहंनि खां पोइ 7 मार्च 1876 ते ग्राम बेल खे हिन ईजाद जा हक़ महफ़ूज़ मिली विया।
10 मार्च 1876 ईस्वी ते उहो तारीख़ी ॾींहुं आयो जॾहिं ग्राहम बेल पंहिंजी हिन इजाद खे पहिरियों भेरो आज़मायो। बेल पंहिंजी तजुर्बेगाह में वेठो हो। मथी मंज़िल में उनजो दोस्त वाटसन हो। उन वक़्तु बेल उहे तारीख़ी अल्फाज़ चया जेके ईजादनि जी तारीख़ जो हिकु सुनहरी हिसो बणिजी चुका आहिनि। उहे लफ़्ज़ ही हुया, मिस्टर वाटसन हेठि अचो, आउं तव्हांखे ॾिसणु चाहियां थो। थोरी देरि खां पोइ वाटसन डोड़ंदो आयो ऐं चयो त या ख़ुदा, हीउ त कमु करे थो। 10 अगस्त 1876 ईस्वी ते ग्राहम बेल टेलीफोन जे ज़रिए दुनिया जी पहिरीं तमामु घणे मुफ़ासिले ताईं वारी ॻाल्हि ॿोल कई जेका कैनाडा जे शहरनि ब्राटनफोर्ड ऐं पेरिस ओंटारियो जे विच में थी। उन्हनि शहरनि जे विच में लॻभॻि 6 मीलनि जो मुफ़ासिलो हो। उन साल गर्मियुनि में फिलाडेल्फिया में 100 सालनि वारी नुमाइश थी जंहिंमें ग्राहम बेल पंहिंजी इन इजाद खे पेश कयो। उन नुमाइश में इत्तफ़ाक़ सां ब्राज़ील जो नौजवान बादशाह डॉम पेड्रो बियोन बि आयो हुयो, जंहिं कुझु साल अॻु बोस्टन में ग्राहम बेल जो लेक्चर ॿुधो। उन बेल खे सुञाणे वरितो ऐं टेलीफोन ते जॾहिं उन जो आवाज़ु ॿुधो त हैरत मां रड़कंदे चयो त या इलाही हीउ त ॻाल्हियूं करे थो। उहो वाक़ियो 25 अक्टूबर 1876 ईस्वी ते पेश आयो। उन खां पोइ बरतानिया जे मशहूरु तबियादान लॉर्ड कैलोन बेल जी हिन इजाद खे इंग्लिस्तान जे माण्हुनि जे साम्हूं पहिरियों भेरो पेश कयो। बेल ऐं वाटसन ॿिनि शहरनि बोस्टन ऐं सेलन जे विच में बरक़ी तार जे ज़रिए टेलीफोन जो सिलसिलो शुरू कयो। उन्हनि ॿिन्ही शहरनि जे विच में लॻभॻि 15 मीलनि जो मुफ़ासिलो आहे। वाटसन बोस्टन में गानो ॻायो ऐं बेल उहो गानो सेलन में वेठल माण्हुनि खे ॿुधायो। दोस्तो, अगरि तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पासे में लॻल घंटी खे ज़रूरु दॿाईंदा, जीअं अचण वारी हर नई मालूमाती वीडियो तव्हांखे पंहिंजी ज़बान सिंधी में बाआसानी मिली सघे।